मीरपुर माथलो वेझो जरवार जे रहवासण मिसमात सूर्य लिगारी पंहिंजे मुड़ुस मोहम्मद नवाज़ लिगारी खे साण करे पंहिंजी बिरादरी जे शहज़ादे लिगारी मथां इल्ज़ाम हणंदे चयो आहे त शहज़ादो लिगारी दोस्ती रखण लाइ तंग कंदो रहंदो आहे। दोस्ती न रखण ते हू घर में मर्दनि जे गैर मौजूदगी में मूंखे अगवा करण जी कोशिश कंदे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे छॾियो। मुंहिंजी दांद ऐं रड़ियनि ते पाड़े सिरे ईंदे ॾिसी फरार थी वियो। हुन चयो त जरवार पुलिस असांजी फ़रियाद नथी वठे। उन्हनि SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त बाअसर शहज़ादो लिगारी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, जरवार वासिण मिसमात सूर्य लिगारी पंहिंजी बिरादरी जे शहज़ादे लिगारी मथां इल्ज़ाम हणंदे चयो आहे त शहज़ादो लिगारी दोस्ती रखण लाइ तंग कंदो रहंदो आहे।